अॼु साईं तव्हांजी ज़िंदगी जे बारे में ॻाल्हि ॿोल थींदी ऐं तव्हांजी जेका मीडिया ते ज़िंदगी गुज़री आहे उन जे बारे में ॻाल्हि ॿोल थींदी ऐं उन खां अलावा तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे उन ते ॻाल्हि ॿोल थींदी। पहिरियों सुवालु मुंहिंजो इहो आहे त इन सोशल मीडिया जी फील्ड में या मीडिया जी फील्ड में कॾहिं खां इन थियव ऐं इहो इंट्रस्ट तव्हांखे कीअं ॾियारियो, को ख़ानदान में को आर्टिस्ट हुयो या तव्हां ई आर्टिस्ट आहियो? ऐं मुंहिंजो इहो ॿियो सुवालु आहे त पहिरीं शाइरी तव्हां कॾहिं लिखी, उहा शाइरी ज़रूरु असांखे ॿुधायो। साईं नेक्स्ट सुवालु असांजो इहो आहे त को अहिड़ो वाक़ियो ज़िंदगी जो जंहिंमें तव्हां तमामु घणा ग़मगीन थिया हुजो, माना घाटे वारो इश्क थियो या इंट्रस्टिंग स्टोरी आहे साईं, इहा ज़रूरु शेयर कयो। उन खां अलावा साईं को ज़िंदगीअ में को अहिड़ो शौक़ु जेको तव्हां पूरो न करे सघिया हुजो। तो आख़िर में मां इहो बि पुछणु लाज़मी आहे ऐं इहो पुछणु लाज़मी बि सम्झां थो त को अहिड़ो फैन, को क्रेज़ी फैन जीअं थींदा आहिनि, को अहिड़ो वाक़ियो पंहिंजे परस्तार जो ॿुधायो जेको तव्हां सां मिलणु आयो हुजे, या को अहिड़ो जेको माण्हुनि खे एंटरटेन करे। अच्छा, सिंध जे आर्टिस्ट खे साईं सरकारी तरफ़ खां कुझु मिलणु खपे या छा इन हिसाब सां कुझु? छा साईं हाणे आख़िर में का फनी ॻाल्हि जेका ऑडियंस खे खिलाए, इलाही जेको आहे इंटरव्यू डिघो थी वियो, ऐं का अहिड़ी फनी मूवमेंट ज़िंदगी जी ॿुधायो जेका तव्हां तमामु घणा खिलिया हुजो जंहिं ते?